हर क़िस्म जी तारीफ़ जे हक़दार अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में जंहिंजी ज़ात मुस्तहिक़ आहे त उनजी वाखाण वॾाई बयानु कयूं। जे ख़ालिक ख़ल्क़ समूरे माण्हू जिन मलक हुज़ूरे उब ज़मीनो निखट नूरे माणक मोती मुश्क खथूरे रातियूं ॾींहं मुधो ऐं मां। सलात व सलाम जा नज़राना तमाम अंबिया ने रसूल मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। आयो मीर मोहम्मद घोट जाओ जामन जो जामोट प्रियम आए थी पालोट खुश ते खल्क ते वेही खोट वण टण वासिया थी वण फोट चढ़ियो चाह मुंहिंजा ॾेई चोट किस राजो पण करें कोट अहिड़ो अरबी सोवण मोट कहर कंबाया कुल कुफरान वञा कुरैशीअ तां कुर्बान। 2024 ॿियो जुमे जो ख़ुतबो अबाणे ॻोठ में जामा मस्जिद जे अंदरि आके साम्हूं पेश ख़िदमत आहे। रहमत ऐं बरकत ऐं सादत जा ॾींहं ई रब जी रहमत ॾींहुं राति पई वसे। ख़ुशनसीब उहो ई जेको हिन गर्मी में तकलीफ़ जे बावजूद रोज़ा पिया रखें, गुरबत जे बावजूद सदको ख़ैरात पिया ॾिए, निंड मिठी पण अदरात जो उथी इबादत में लॻा पिया आहिनि। अल्लाह ताला पंहिंजूं मड़े इबादतूं क़बूल फरमाए, पर इबादत जी क़बूलियत लाइ अवल शर्त तौहीद आहे। जे तौहीद आहे त इबादत आहे, न का इबादत ज न आहे। पोइ तौहीद तंहिं पुठियां प्यारे नबीअ जी सुन्नत। इबादत उन वक़्तु क़बूल थींदी, ई रोज़ो वे, ज़कात वे, हज वे, उमरो वे, नमाज़ वे, तारावी वे, तिलावत वे, उन वक़्तु इहा इबादत क़बूल थींदी जहिड़ प्यारे नबीअ जी सुन्नत जे मुताबिक़ हूंदी। ऐं पोइ जेतिरो इख़लास जंहिं में हूंदो इहा इबादत ईअं ज वधारे पई लाभ ॾींदी। नओं मुस्लमान थियो आहे, नंढी उमिरि जो आहे, यहूदी अने ईसाई घराने जो। उन चए त मूंखे हमेशह ताजुब थींदो हो जे सॼो ॾींहुं मुस्लमान रोज़ो कीअं रखनि था, पर जहिड़ा मूं इस्लाम क़बूल कयो आहे हीउ रोज़ा रखे थो हिन महीने जा शुरूआत जा रोज़ा आहिनि हुनजी ज़िंदगीअ जा। जा आउं रोज़ा रखां पियो कंहिं क़िस्म जी कीअं मूंखे तकलीफ़ नथी थिए ऐं सामे ते ख़ुशी पई थिए। ऐं पिणु गवाह आहियो नंढा बच्चा ऐं घरे पंहिंजा हू ॿार बच्चा ऐं ॾूसियूं गवाही जे सॼो ॾींहुं खिड़दड़ रोज़ो पाण झले वञूं था। ईमान आहे ऐं अल्लाह जो फज़ल आहे, प्यारे नबी जो हुकुम आहे तसाहरू फ़इन्न फ़ी सुहूर बरका। ऐं सहरी खयो, सहरीअ मंझि बरकत आहे। मदीने में मजूसी टाइप जो हिकिड़ो ॾोसल घुसी आयो, रोज़े में ॾींहं जो की खाधे उमर फारूक उनखे जले न ॾाढा कोड़ा हणेसि खे मार कढे। असांजा मदीने में नंढड़ा बच्चा ऐं ज़ईफ़ हू रोज़े से न तूं बाज़ार में खे पियो। जे रोज़ो रखूं था त ईमान जो जज़्बो आहे, सदको ख़ैरात कयूं था सखा जो जज़्बो आहे। आधी राति जो उथी करे ज़िक्र अज़कार ऐं सहरी ई मड़े तकवा आहे। हिकिड़ो हाजी हज तां वरियो ऐं पछम में सूमर हुनखे पुछियो, हाजी मके जा समाचार ॾे त हुन क़ीमती ॻाल्हि कयईं, चाहे ख़ाली निमाज़ पढ़ो ऐं जन्नत आला चए। ऐं हक़ीक़त में तौहीद रही नमाज़ में पाण मज़बूत थी वञो, जन्नत जा मड़े दरवाज़ा पाला करे खुली वेंदा। तौहीद वॾी नेमत आहे। हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। तौहीद जे बदिले जन्नत, एहसान जे बदिले एहसान, तौहीद जे बदिले जन्नत। रुबमा यवद्दु लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। क़यामत वारे ॾींहुं तौहीद खां परे इंसान जंहिं ज़िंदगी दुनिया में गुज़ारे क़यामत वारे ॾींहुं रण कंदो लौ कानू मुस्लिमीन। ऐं काश असीं तौहीद वारा हुआसीं त ठीकु। मिणी नबीअ तौहीद जी दावत ॾिनो। असल दीन तौहीद आहे। इहा तौहीद जे पां वटि रही ऐं तौहीद जे बावजूद दोज़ख में जे सवारे वेंदा रहो, क़िब्र में 30 सुवालनि जा जवाब न अचे
त ही तौहीद कहिड़े कम जी। बेशक दुनिया जा कई राजा ऐं बादशाह पाण खां साहूकार आहियूं, पर तौहीद में पाण उन खां साहूकार आहियूं। कई राजा महाराजा ऐं उद्योगपतीअ माल मिल्कत संपत्ति तंहिंमें तमामु हाई फाई आई, पर प्यारे नबीअ जी सुन्नत अपनाए लाइ करे पाण जेको मौलवी अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह जी जमात रहियासीं, पाण तमामु साहूकार आहियूं ऐं आगड़ आहियूं। अलाह वटि पंहिंजी शान आहे, पंहिंजी शान आहे त पाण शान वारी ज़िंदगी गुज़ारियूं, तौहीद वारी ज़िंदगी गुज़ारियूं, प्यारे नबी जी सुन्नत मथे अमल करे ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह जे नबी जर तौहीद जी दावत ॾिने तर वणा वणा काठी, को हबशी, को सीधी, को कुरैशी, को मुहाजिर मणे भेरा थिया, माहौल भल बनायो। पाण हिकिड़ी ज क़ौम, हिकिड़ो ज पंहिंजो पाड़ो ऐं पाण वटां माहौल नथो बने। पाण खे पंहिंजो माहौल माशरो बनायो खपे। ऐं वरी पाण वटि तरक़ियूं लॻियूं पियूं आहिनि। उहो गुरबत वारा दौर, उहो ॾुख वारा ॾींहं, उहो ॾोलाए जो ज़मानो वियो, तरक़ीअ जो ज़मानो आहे, साहूकारी जो ज़मानो आहे। ही मस्जिदूं अॼु सुभाणे अल्लाह लॻियूं पियूं आहिनि ऐं हर कंहिं वटि अचे वञे जी सहूलियत, धंधे रोज़गारी में केरु ग़रीब न आहे। अचानक ज़रूरत पए थी त लख ॿ लख हर कंहिंजे घर मां निकिरी अचनि था, पण ॿिए पासे अल्लाह जो दीन आगड़ आणण लाइ करे, अल्लाह जी तौहीद जी तरक़ीअ लाइ करे, प्यारे नबी जी सुन्नत जो झंडो बुलंद करे लाइ करे पाण कहिड़ी क़ुर्बानी ॾिनी, ही पाण खे यादि रखियो खपे। बेशक मिणी खां वधारे क़ुर्बानी रमज़ान में औरतें जी आहे। मुंहिंजी माए ऐं भेण खे इन क़ुर्बानी जी वजह सां जन्नत जी बशारत आहे। पाण त हू इंसान आहियूं जेकी वस्तु गिनी ॾिनी न गिनी ॾिनी, वस्तु पंहिंजी ॾाड़ हेठि आवई ऐं पाण तुरत अड़कई, चाहे अॼु त कचो आहे, चाहे अॼु मीठो न आहे, पाण अवका कढिया, पर उन खे क़ुर्बान जे की मिलियो न मिलियो, खाधो न खाधो, पर पाण खे खारायो, रोज़ा रखियो ऐं ज़िंदगी गुज़ारे क़बरनि जे हवाले थी विया। बरादरान इस्लाम, मुंहिंजो कोई नओं पैगाम न आहे। भूकम वटा जे पाण सारियूं 20-22 वरनि जे अंदरि 1100 जुमे जा ख़ुतबा थिया हूंदा। ख़ुतबे में हर ॻाल्हि आके साम्हूं पेश थी वई आहे, पर एतिरो शुक्र आहे जे ख़ुतबा जुमे जा आके यादि नथा रहे, पर ख़तीब अचे वारा हर ख़ुतबे में नओं मौज़ू आके साम्हूं पेश कयूं था, अला करे अल्लाह जी तौहीद लाइ करे। मुंहिंजो हिकिड़ो आके साम्हूं संघर्ष आहे। बेशक ऐं मड़े नमाज़ी बनो, ये मुंहिंजी अवल चाहत आहे। अल्लाह जी हिकिड़ाई तंहिं मथे ज़िंदगी गुज़ारियो, ई मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु आहे। मुंहिंजी दावत तबलीग इहा जाए जे अल्लाह जी तौहीद ऐं प्यारे नबीअ जी सुन्नत तंहिंखे आगड़ आणियूं, पण जंहिं इलाइक़े में सुन्नत पण आहे, तौहीद पण आहे। हिते नओं माहौल ऐं नओं माशरो, उन खे साम्हूं थोरी खनि मुंहिंजी जंग आहे, जहिड़ो आहे कयो चलाम लाशो थी मलाशक लश्कर ए अबरार थी, लाम लाशो थी मलाशक लश्कर ए अबरार थी, कुल हो अल्लाह आहद चई अंदर इन इकरार थी, तोर तक छॾ तक ब तक जो तक धणी तकरार थी, कीअं बि हिन आज़ार खां आज़ाद थी अहरार थी, कौम जी सरकर्दगी कर कुर्द में जिक्रदार थी, सर्द मां सरदार थी अल्लाह अकबर चई थी। कई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि थियूं ख़ासियूं ऐं ख़राबु आहिनि, बार बार कने ते अचे वज़न छॾारी थी। हिकिड़ो इंसान में हिनखे रोज़ घर हुन थिए, पोइ पेटारे वञे, हुनखे कीअं अहसासु न थी। छेलाई 32 वर थिया, मूं हिकिड़ी आंखे साम्हूं जंग रखी है, नौजवान के सामने नहीं को लम्बी जंग नहीं, मामूली जाए, पर ये जंग मुझे जारी रहती। जुमे जो खुतबो हुए, आम दर्स हुए, या कब्रस्तान ते तकरीर हुए, मरणे परणे की तकरीर हुए, जित बेरा थींदासूं हिन इलाके में वॾी में वॾी मुंहिंजी तकरीर ही है। नहीं को नओं पैगाम नहीं, यहाँ ख़बर थी है तो मथे जा जो वार रहा इन जो ठिकाणो मथो है।
न आउं तकरीर अहिड़ी कयां थो अॼु मन ॻाल्हि पियो करे। हेॾा घणो टाइम थियो त इन पंहिंजे मुल्क में हिकिड़ी तकरीर थिए, माण्हू मण लौला हुआ, ॿुधारे उथी न हुन त हथ पग हयां तकरीर भरण कयईं, जंहिं तकरीर कई उहो माण्हूअ क़ीमती मूंखे नालो हुनजो अचे थो, त माण्हू सुणंदड़ लौला हुआ। उन पिंड में चयो जो हीउ पिंड रधा हुजे ॻाल्हि पियो करे, से मुआरी तकरीर आके ॻाल्हि जहिड़ी लॻंदी। मथे जा वार हिन जो ठिकाणो मथो आहे, निलाड़ जो कोरो हिते अला वार खाए न आई, पधरी निशानी पेशानी, पेशानी तंहिंजी पधरी निशानी साफ़, पांवारा वार हरा 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 वरिया, पोइ अहिड़ा नेव कीअं ॿार निकिरे ईअं निकिरिया, पेशानी ते आया, अचींदे 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 अखि ढकई, हाणे हिकिड़ी अखि ढकती बि थियो वेंदो। सिर्फ़ु एतिरो ज न, आउं ईअं रोज़ा त आया, ऐं मुंबर ते उभो आहियां, को कचो नफ़्स आऊं कढण जी नथो घुरां, पर आके मूं ॾिठो आहे, ई गाॾीअ में ॾिठो हूंदो, ई रियाण में ॾिठो हूंदो, ई निकाह जी मजलिस में ॾिठो हूंदो, ऐं पाण भेरा जो हूंदा मुंहिंजा मड़े अज़ीज़ आया, त अक्सर जंहिंजा वार हिते अॻिते रहिया ए हीअं लौरो ॾिठो। ऐं इहो चवंदो अदा करो तो कन में बगाई आहे, उठे हुए त चार पगे से वेठो हुए थो, राति सॼी जागे थो, उनजी हालत थी वई त उनखे बगाई कन में पई अचे, त पोइ लौरा पियो ॾे। लखणे जे ख़िलाफ़ ई तुंहिंजा वार थिया, इहे त लखणे जे ख़िलाफ़ थिया न, इहे तुंहिंजी सूंहं न आहे, फुटड़ो नथो लॻे, बुछड़ो लॻे थो। आऊं चवंदो मंबर रसूल ते मिणी जे विच में चवंदो बुछड़ो बुछड़ो बुछड़ो, ख़ाली एतिरो न, ऐं कहिड़ो थींदो जो खार में चए थो, मूं वटि पूरा प्रूफ ऐं गिनी सघो था। जंहिंजा वार निलाड़ ते रहिया, निलाड़ ते न खपे, मथे खपे, ठही वियो बसि। ॻाल्हि एतिरी जा ॿी पंहिंजी वेड़ ज न आई, ॿी झंग ज न आई, हीअ ख़ाली ईअं थी न मथे अची वञे, निलाड़ पधरो थी वञे त आऊं राज़ी आहियां। न का मुंहिंजी आस नफ़रत आहे, कुरेला नफ़रत आहे। बुखारी खां पुठियां मुस्लिम जो नंबर लॻे थो हदीस में, मिणी खां वधारे सही बुखारी, तंहिंखां पुठियां मुस्लिम। घणखरा ॼाणे पिया, पंहिंजा मौलवी बि हिन मस्जिद में हाज़िर हुअनि था। सही मुस्लिम जी रिवायत आहे, मदीने जो यहूदी पिंड जा वार निलाड़ ते रखंदो हो, निलाड़ जंहिंखे पेशानी चवंदा, ऐं ही यहूदीअ जा वार आया पेशानी ते, हाणे आंखे छूट आहे, ऐं यहूदी जी शकिल पसंदि कयो की न कयो। कुरो ऐं चाहियो था जो यहूदी थी करे मरो, कुरो ऐं चाहियो था त यहूदी थी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, कुरो ऐं चाहियो था त यहूदियत जी तहज़ीब आंखे पसंदि वे। प्यारे नबीअ जा हुकुम ॾिने जो यहूदी ने नसारा जी मुखालिफ़त कयो, उन तहज़ीब खे अपनाया आया, अञा आई मुस्लमान आहियो न। न हा एॾो जुजो नथो तव्हांखे थींदो जो होश में वरी एॾे किरी पवंदो। अञा ग्राहक हलो इन वारनि जे बारे में, भला इन तकरीर पुठियां ई ऐं जाॻो पिया त मूं हिकिड़े तकरीर कई, माण्हू जुजो चए, पोइ साम्हूं वेठो मूंखे घुरायो हुन में, पोइ मूं ॾिठो त सॼी तकरीर में सतो पियो तयार खे खुड़का कयो, खुड़का कयो तयार टिपियो थियो। मूं चयो आहे मूंखे त एतिरे लाइ घुराए जेसि सतो पियो ईअं त अधु कलाक जे आऊं हब बि कयां थो त आं ते पैगाम करो पुगो, आ करो सुहां, वॾे मां वॾो पैगाम ई जे आने पुत्र पोत्र भाए बातरी इन खे चओ मथे जा वार जेको निलाड़ ते रहिया ई पाण रखो, पोइ जहर कटिंग करायो, वार ठाराए त कुता कट न करायो। एॾा सख़्तु लफ़्ज़ ॿियो केरु न चए, हीउ चए थो कुता कट जे अधु मथे जा वार ठाहिणा अधु न ठाहिणा। अने ई पण यहूदी ने नसारा वटां आ वई आहे, मदीने जेके साबी वटां ई कट न आई आ वई। आ कंहिंखे पसंदि कयो आहे नई तहज़ीब वारे, नई तहज़ीब वारे आ करो पसंदि कया यार। च लाम लछण साण लक्ष्मी रे लछण लक्ष्मण लुछन, वञ पची परवाह न कर परवान पाण ई पिड़ पुछन, कोह कोस कीअं तो कहर कोसंदे कीअं कुछन, मर न मेड़े बल्कि मारे मीर थी मोड़े मुछन, नर बणी नेज़ो खणी नारो हणी नरवार थी कर खणी करार थी अल्लाह अकबर चई उथी। अखलाक में तो कुझु कोई हयो हर वस्तु इस्लाम जी तो छॾे मुसलमान जी छॾे। पोइ मूं हिकिड़ो दौर जिराखनि ॾिठो, आऊं हिनटाणे 50 वरनि जो ई आहियां। जिराखनि मूं दौर ॾिठो लेह में लिबास में, लिबास ज़ीनत है, भरड़ खमीस हुई, खाकी या ॿिए क़िस्म जी गंदी हुई, मलीर अजरक हुई। पोइ थोड़े 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 थोड़े
गंदीअ जी जॻह ते काच आ वई, शलवार आ वई। पण आकिल बालिग थियल आहे, 6.5 थी 7 मीटर ई लिबास रहियो 6.5 थी 7 मीटर। गुरबत हुई, ॾुख हो, तंगी हुई, इन जे बावजूदि पंहिंजे पहिरें ॾाॾे पाण 6.5 7 मीटर वारो वॻो पारायूं। जॾहिं पैसा पंहिंजे खीचे में आया, पाण सौंजा थियासीं, ત્યારે उन वारो 1.5 मीटर कटौती पाण कई, पाण तहज़ीब छॾा रही है। हाणे जुमे जे खुतबे में आके ई पैगाम चवणु घुरां, तव्हांखे ख़बर है जे आउं तक़रीर कई आहे नथो, मूंखे मज़ा अचे ॿिया तक़रीर कया सुणा, मूंखे तमामु ख़ुशी थिए। पर जेकॾहिं मूंखे मौक़ो ॾिना आहियां, अहिड़ा भलारा ॾींहं ई थधी मस्जिद ऐं पण मज़े सां सुणो पिया, त असांजा नौजवान भाउ, ऐं मुंहिंजे माइटनि खे नथो चवां, ऐं वॾा आहियो बुज़ुर्ग आहियो, नौजवान चवां थो, नौजवान मतिलबु नंढी नई नस्ल, उन खे अर्ज़ु कयां थो त ईद जा लियाता ई मिड़े सिबाईंदा। भला मूं ही जो कोई वॻो पहिरियों, हिन में आके कहिड़ो तकलीफ़ आहे? 6.5 7 मीटर जो रहियो, ऐं 6.5 7 मीटर जो सिबायो। ऐं अलल ऐलान चवां थो जो मूं हिकिड़े मौलाना खे टूकड़ो चायर न नाड़ो पधरो सफ़ा सौड़ी काच ॾिठी, त हुनखे तंबी कई, मुंहिंजो मौलाना साहिब हाणे अॼु जी पुठियां तोखे आऊं सख़्तु तंबी कयां थो, हेरे लाइ कॾहिं ही चइणी न पहिरिज, तोखे चइणी पहिरणी हुई त पैठ पहिर, हिन लइ मां चइणी न पहिर। पोइ त ईअं न सां चइजे हीअ त ॿिए जो वॻो हुन मूं धुआरे छॾियो, उहो त अची मजबूरी आहे। पर हाणे तोखे अलल ऐलान चवां थो, खावड़े मां अचां ओछो थो, पर तौला मूंखे जे धको पियो न, खावड़े जी बाज़ार जे विच में तुंहिंजे आउं काच झटींदुसि, तोखे उघाड़ो कंदुसि। जहर माण्हू मूं ते मुक़दमो हणंदा, मानहानी जो केस कंदा, त आउं क़ौम खे चवंदुसि जे क़ौम मूं हिकिड़े माण्हू जी मानहानी कई आहे, मिणी मुंहिंजे पेर ॾाॾे मुंहिंजे माइटनि जे लिबास सां 1.5 मीटर जी कटौती कया आहियां, ख़यानत कया आहियां, मुंहिंजी आगे साम्हूं जंग रहंदी। तक़रीर ईअं कयो न, ईअं सुणो न ईअं सुणायो। ॿी जी ॻाल्हि में नौजवान तंहिंखे साम्हूं मुंहिंजो मुंदो आहे, हिकिड़ो वार मथे जा वार निलाड़ खां मथे अची वञे, अने हक़ीक़त में मूंखे नफ़रत आहे। इन विच में आउं व्यक्तिगत जे कंहिंखे चई ॾे त ठका पंहिंजे पटेल ते फोन वेंदी जे मौलाना खे चओ मूं छोरे से विढ़े तूं, ऐं ग़लति कयो आहे की आउं न चई सघां। नंबर 2, पंहिंजो लिबास, इन में दर्जीअ जो कीअं ॾोह न आहे, ऐं दर्जीअ खे जीअं चवंदा ईअं आके गुल फुल विझी ॾींदो। ॾोह आंजो आहे, तहज़ीब न छॾियो, ॾोह माइटनि जो आहे, ॾोह वॾनि जो आहे। भला यहाँ जी ज़बान वॾे जी को गुंगी थी वई है, ऐं कुझु कुला नथा, क़ौम तहज़ीब छॾा रहे, लखण छॾा रहे, लिबास छॾा रहे, वज़ाकत छॾा रहे, ॿई वज़ाकत अची वई ऐं गुंगा थी वेठा आहियो। अञा पुत्र पोतरा अञा जो ओटे अंगणे ते फिरनि पिया, ज़बान खोलियो न का इन ज़बान में कीड़ा पवंदा। हाणे वरी वञूं था रमज़ान ॾांहुं। रमज़ान तमामु तेज़ी से वञे पियो, अशरो हिकिड़ो वेंदो रहियो, अशरो एतिरे ॾहो, ॿिए अशरे में अॼु दाख़िल थिया आहियूं। कई अहिड़ा मुस्लमान आहिनि जे ख़ाली जुमे जो रोज़ो रखनि था, सिर्फ़ु जुमे जो रोज़ो, कुल जे ई वॾो रहियो, ई छोड़ियो त गुनहगार। इस्लाम में मरे रोज़ा सवाब में सरखा आई, न जे छॾिया त गुनाह में सरखा आई। बसि जुमो वे चाहे छंछरु वे, 27 वे चाहे 28 वे, हिकिड़ो जुमे जो रोज़ो ऐं रखो न, ॿिया न रखो। तंहिंजो कारण करो, ऐं मना नथो कयां जुमे जो न रखो, जुमे जो भले रखिया, छंछर जो बि रख ॼाण हई। राति हिकिड़े मौलाना मूंखे सां ज़रा बहस कयईं, मूंखे अलाह जे नबीअ तां मना कयईं जे जुमे जो हिकिड़ो रोज़ो न रखाइजे। मुंहिंजो भई जुमे जो रोज़ो जी रखें था त इन खे पाण रखणु ॾियूं, पर इन खे एतिरो ज़रूरु चओ जे मड़ा रोज़ा सवाब में बराबरि आहिनि, जे छॾिया त गुनाह में मड़ा बराबरि आहिनि। न जुमे जो ॾींहुं रोज़ो हिकिड़ो रखे जी मनाई आहे, उहो नफ़ली रोज़ो आहे, फ़र्ज़ रोज़ो न आहे। हिकिड़ो जो रोज़ो पंहिंजे हथां वेंदो रहियो, हिकिड़ो रोज़ो। कई अहिड़ा आहिनि उन बुख बर्दाश्त कई था, ख़ाली ॿधाइण जे विघे दोज़ख में वेंदा, ऐं 11 महीना मजूरी कयो त भला हिकिड़े महीने जी मजूरी आई, अटो बतो नथा गिनी सघो। ऐं मुल्क सॼे खे नथो चवां, सॼे मुल्क जी मूं ते जवाबदारी न आहे, ऐं हिकिड़ो 0 लेवल जो माण्हू आहियां, पर हीउ सॼो ॻोठ हिन खे अलल ऐलान अॻिलो रमज़ान
ॾोह ॾींहं पहिरीं मूं वटि नालो लिखाए वेंदा जे सॼे महीने जो राशन ॾे ऐं पिनी न ॿी वटां गिनंदीसि इनशा अल्लाह हिन मंबर मथे वाइदो कयां थो। मूंखे लिस्ट ॾिजां, सॼो ॻोठ लिस्ट ॾे, सॼे ॻोठ खे खपे गिनी ॾींसि ऐं वेही न रोज़ा रखो न कंहिंखे चओ त भई त हाणे मजूरी आहे न हैर मजूरी न आख़िर मजूरी 11 महीना मजूरी धंधो तला टाइम न थो मिले हैर रमज़ान में आख़िर टाइम मिले थो न कई त अहिड़ा आहिनि जे पहिरें हू फाइल कढाए लही था न फाइल पिंड जॻह ते मजूरी पिंड जॻह ते बचा पाइणु ज़रूरी आहे पर अलाह जी इबादत हीअ ॾींहं जो हिकिड़ो रोज़ो पंहिंजी गफ़लत जी वजह से न रखियो एतिरो सवाबु पंहिंजे हथां निकिरी वियो जो सॼी उमिरि पोइ रोज़ा जे रखूं त उहो सवाबु निकिरी वियो उहो सवाबु पाऊं की न अचींदो। अच्छा हीअ त सवाबु पंहिंजे हथां वेंदो रहियो पाण इस्लाम जो इनकार थियो शरीयत जो इनकार थियो दीन जो इनकार थियो अल्लाह जो इनकार थियो रसूल जो इनकार थियो जे रोज़ो पाण न रखियो त जान बूझ कर हा बाक़ी ॿुधायो ॾूसियूं रहियूं उन्हनि जी मजबूरी आहे कई बीमार आहे उन्हनि जी मजबूरी आहे कई इंसान आहे उन्हनि जी मजबूरी आहे त उन्हनि जो मुद्दो अलाह के साम्हूं आहे न पंहिंजे मौलाना के साम्हूं त आहे न को मौलाना वटि दफ़्तर आहे जो कंहिंखे चए त्योहार क़बूल थियो कंहिंखे चए क़बूल न थियो। क़ीमती ॾींहं आई रोज़ रोज़ तव्हांखे ॾींहं की न मिलंदा हथां न वञायो बेबका ज़िंदगी आहे सफ़ा कोरा न वञो ही रहमत जो दरिया हिन मां कीअं था लाभ गिनो कीअं था लाभ गिनो ख़ाली जे कोरा वेंदारिया त न इस्लाम खे नुक़सान न इस्लाम वारे खे नुक़सान न क़ुर खे नुक़सान न हदीस खे नुक़सान दोज़ख में आई वेंदा। क़ुर हदीस में त साफ़ ऐलान अची वियो मुनकर थी न मरो मुनाफ़िक़ थी करे न मरो मुर्तद थी करे न मरो बल्कि वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून मुसलमान थी करे मरो। चलते चलाते मुंहिंजे नौजवान के सामने जेको अञा हिकिड़ी जंग रही उहा सिर्फ़ु नंढड़ी जंग आहे तव्हांजे मोबाइल जे अंदरि जर ॿियो फ़ोन करे थो उहो गायनूं सुणे थो उहो कढी विझो उनखे ख़ाली कॉलर ट्यून चवाइजे थो ट्यून कढी विझो सामलो जेको गायनूं सुणे थो इन में आंखे कीअं लाभ न थियो हू गुनहगार थियो बसि मुंहिंजी जिदी आंखे साम्हूं आई आहे न आई 5 वक़्त जी निमाज़ था पिण पढ़ो पिया रोज़ा रखो पिया न मुस्लमान रहिया जन्नत आला करे इंतज़ार पई करे न ऐं हिते दींगा मस्तियूं पिया कयो। साहबा कराम ॾुख जी हालत में रोज़ा रखियो निमाज़ूं पढ़नि उन ते एॾियूं सख़्तियूं आ वयूं जे लिकी करे इबादत कंदा हुआ तव्हां इबादत न छॾियो न पाला करे त हीअ आंजे जी ख़र्चनि महिनत से हीअ आलीशान घर बनिया आहिनि। रमज़ान शुरू थियो त मोहदले ॾींहुं अॻु ई मूं हिते पाढ़े हुई हिकिड़ो सीनियर माण्हू तकबीर लॻी 3-4 नंढा ॿारड़ा हुआ हीअ मड़े ऐं ओचता उगान जो मथां न ई करिया उन ॾींहुं मड़े ते ॿार फिरिया पिया वरी जर रमज़ान पूरो थींदो त गुम न बल्कि लाम लाशो थी मलाशक लश्कर अबरार थी लाशा थी करे न फिरो नेक ऐं अबरार भेरा रहो उन जे लश्कर में शामिल थियो लाम लाशो थी मलाशक लश्कर अबरार थी कुल हुवल्लाहु आद चई अंदरि इन इक़रार थी तौर तक छॾ तक बतक जो तक धणी तकरार थी कीअं बि हिन आज़ार खां आज़ाद थी आरार थी क़ौम जी सरकर्दगी कर कुर्द मिंज किरदार थी सर्द मां सरदार थी अल्लाहु अकबर चयो थी वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।